بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا تحسبن الذين يفرحون بما أتوا ويحبون أن يحمدوا بما لم يفعلوا فلا تحسبنهم بمفازة من العذاب ولهم عذاب أليم ولله ملك السماوات والأرض والله على كل شيء قدير صدق الله مولانا अल्लाह तबारक व तआला मथी आयत सगोरीअ में फरमायो हो त यहूदिन ऐं ईसाइन खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो उन्हनि खां अंजाम वरितो हो त जेके बि किताब में अहकाम आहिनि उहे तव्हांखे नाहिनि लिकाइणा ऐं उहे ज़ाहिर ज़हूर करे तव्हांखे ॿुधाइणा आहिनि पर उन्हनि इन अंजाम खे न पाढ़ियो ऐं उन्हनि जेके उन्हनि जे मफ़ाद में हा उन्हनि खे ज़ाहिर कयूं ऐं जेके उन्हनि जे ख़िलाफ़ आहे उन्हनि खे लिकायूं यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं वाज़िह बिशारतूं हुयूं ऐं दीन इस्लाम जूं वाज़िह बिशारतूं अॻिलनि किताबनि में आसमानी किताबनि में त उन्हनि इहे बिशारतूं लिकायूं सिर्फ़ु दुनिया जे चंद मफ़ादनि जे ख़ातिर। अहिड़े तरीक़े सां जेके मुनाफ़िक़ आहिनि उहे बि ज़ाहिर में इस्लाम वारनि सां गॾु पाण खे मुस्लमान ज़ाहिर करनि था ऐं जॾहिं इस्लाम वारनि खां जुदा थियनि था जॾहिं मुशरिकीन सां मिलनि था त उन्हनि खे चवनि था त इस्लाम जे मुक़ाबले में तव्हांजो दीन भलो आहे ऐं उहे गुमान करनि था त उन्हनि खे कोई बि नथो परखे ऐं उहे गुमान करनि था त मुस्लमाननि जे दिलनि में उन्हनि जी नेक ऐं ईअं सम्झो परहेज़गारी मशहूरु आहे पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अल्लाह साईं तव्हांखे ॼाणे थो तव्हांजे दिलनि खे ॼाणे थो ऐं तव्हांजे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु पियो आहे। अल्लाह साईं फरमाए थो ए पैगंबर अलैहिस्सलाम तूं उन्हनि खे चङो न बाहि जेकी पंहिंजे कए ते ख़ुशि थींदा आहिनि ऐं जेकी न कयाऊं तंहिं ते पंहिंजे साराइण खे दोस्त रखंदा आहिनि। ला तहसबन्न मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त ला तहसबन्न बि क़िरात आहे ऐं ला यहसबन्न बि आहे यानी ला तहसबन्न मां मुराद ही आहे त ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़ातिब उन खां पोइ सहाबा इकराम ऐं उन खां पोइ अहले ईमान त तव्हां इहा गुमान न कयो त जेकी माण्हू पंहिंजे कए ते ख़ुशि थींदा आहिनि ऐं ला यहसबन्न मां मुराद मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त उहे मुनाफ़िक़ इहे गुमान न करनि त पंहिंजे कए ते ख़ुशि थींदा आहिनि ऐं जेकी न कयाऊं तंहिं ते पंहिंजे साराइण खे दोस्त रखंदा आहिनि पोइ तूं उन्हनि खे अज़ाब खां छुटल न बाहि यानी उहे ख़ुशि न थियनि त अल्लाह जे अज़ाब खां बची वेंदा बल्कि उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। इन जे बरअक्स मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त ईमान वारनि जी वरी अहिड़ी हालत हूंदी आहे जो सूरह मोमिनून में अल्लाह साईं फरमाए थो वल्लज़ीन युतून जंहिंजो वल्लज़ीन युतून मा आतौ वक़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ईमान वारनि जी वरी अहिड़ी हालत आहे जो जॾहिं नेकी कंदा आहिनि त नेकीअ खां पोइ बि अल्लाह खां डिॼंदा आहिनि त असां खां नेकीअ में त का कोताही न थी वई ऐं असांखे अल्लाह ॾांहुं मोटणो आहे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त जेके बुज़ुर्गान दीन आहिनि त उहे निमाज़ पढ़ी करे बि ॾकंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला जे इन बारगाह में असां खां फ़र्ज़ में का कोताही त न थी वई आहे जो अल्लाह सां नाराज़ थी वञे। ऐं मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त अल्लाह तबारक व तआला जी इहा किबरियाई आहे इहा अल्लाह तबारक व तआला जी ईअं सम्झ सखावत आहे जो अल्लाह तबारक व तआला खां ईअं सम्झो त इंसान हरदम अल्लाह तबारक व तआला जो शुक्र करे त अल्लाह साईं उनखे इबादत करण जी तौफ़ीक़ ॾिनी। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त नेकीअ ते ख़ुशि थियणु खपे ऐं उन खां पोइ जेका कमी कोताही थी वई आहे उन खां अल्लाह तबारक व तआला खां इस्तिग़फ़ार करणु खपे ऐं अल्लाह खां डिॼणु खपे। इन जो ई नालो आहे ईमान। अल ईमान बैनल ख़ौफ़ वर रजा ईमान नालो ई ख़ौफ़ ऐं उमेद जो आहे यानी अल्लाह तबारक व तआला जे अज़ाब जो बि ख़ौफ़ हुजे ऐं अल्लाह तबारक व तआला खां ईअं सम्झो त माफ़ करण जी बि उमेद हुजे त अल्लाह साईं माफ़ कंदो। ऐं इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला में नेक उमेद रखणु घुरिजे त जेका बि इंसान इबादत कई त इहा उमेद रखणु घुरिजे त अल्लाह साईं मुंहिंजे इन इबादत खे ज़रूरु क़बूल कंदो। बर सूरत जहिड़े तरीक़े सां रिया ऐं ईअं सम्झो ॾेखाव वारो जेको मादो हो यहूदिन में अल्लाह रहम फरमाए मुस्लमाननि में बि हिन वक़्तु मोटी आयो आहे त
त हर को चए थो त मुंहिंजो बाक़ाइदे नालो हुजे, बाक़ाइदे मुंहिंजी प्रचार हुजे, मुंहिंजी एडवर्टाइज़ हुजे, मुंहिंजो ईअं सम्झ फोटूं अचनि, उन खां अलावा मुंहिंजी हाक थिए। त अल्लाह तबारक व ताला इन खां मना कई आहे त इहे कम, इहे फेल यहूदिन जा हुआ। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुस्लिम शरीफ़ में हिकिड़ी वॾी रिवायत आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां नक़ल थियल आहे त अल्लाह तबारक व ताला क़यामत जे ॾिहाड़े शहीद खे आणींदो, शहीद खे पुछा कंदो त तूं ॿुधाए तुंहिंजी छा हालत आहे, त पोइ शहीद वराणींदो त मां तुंहिंजे राह में पंहिंजी क़ीमती शइ यानी जान खे पेश कयमि ऐं उहा पंहिंजी जान खे टुकड़ा करायमि तुंहिंजे नाले ते। त अल्लाह साईं फरमाईंदो तूं कूड़ थो ॻाल्हाए, तूं इन लाइ करायो, इन लाइ तूं पंहिंजी जान कटराई त तोखे माण्हू दुनिया जे तख़्ते ते वॾो मुजाहिद चवनि, वॾो दिलेर चवनि, तोखे उते ई पंहिंजो बदिलो मिली चुको, हाणे तूं ऊंधे मुंहुं करे वञी करे जहन वञ केरु। त उनखे मलाइक वञी करे अहिड़े तरीक़े सां सखीअ खे बि आंदो वेंदो, उन खां अलावा आलिम खे बि आंदो वेंदो, आलिम खां पुछा कयो वेंदो त तूं छा कयो दुनिया जे तख़्ते ते, त आलिम चवंदो त मां तुंहिंजो जेको दीन हुयो, तुंहिंजो क़ुरान हुयो, तुंहिंजे इल्म खे मां आम कयुमि ऐं तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर कयुमि। त पोइ आलिम खे अल्लाह साईं चवंदो त न तूं कूड़ थो हणे, तूं इन लाइ तूं आलिम थिए, इन लाइ तूं इल्मु ॿुधाए पियो माण्हुनि खे त तूंखे जीअं वॾो आलिम चवनि, तूं रियाकारी कई, तोखे उनजो बदिलो दुनिया ते मिली वियो, त तूं हाणे वञी करे ऊंधे मुंहुं जहन्नम में थिए। अहिड़े तरीक़े सां सखीअ खे बि अहिड़े तरीक़े सां चयो वेंदो। बहर सूरत इहे तमामु ख़तरनाक फेल आहिनि। बाक़ी रहियो मसइलो नेकीअ ते ख़ुशि थियणु, नेकीअ ते दिलि में ख़ुशि थियणु, त अल्लाह साईं असांखां नेकी कराई, इहो हिकिड़ो तबई अमुर आहे। इन जी जाइज़ हुजण जी ईअं सम्झो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई सबूत मिले थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं थींदियूं आहिनि, हिकु ख़ुशी इफ़्तार जे वक़्तु, त उहा ख़ुशी इन जे करे थींदी आहे त अल्लाह तबारक व ताला इनखे रोज़े रखण जी तौफ़ीक़ ॾिनी ऐं ख़ैर सां पूरो कराई। ऐं ॿी ख़ुशी क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व ताला जो दीदारो थींदो। इहा हिकिड़ी ॿी अलॻि शइ आहे, नेकीअ ते ख़ुशि थियणु इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। बाक़ी नेकी करे इहो दिलि में भाइणु त मूंखे वॾा माण्हू चवनि त परहेज़गार आहे, वॾो नेकोकार आहे, इहा हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे। हता के जेके अकाबिरीन ऐं असलाफ गुज़री चुका आहिनि, उहे तमामु पंहिंजो पाण खे ईअं सम्झो त निमाइश या उन खां अलावा पंहिंजे हाक खे पसंदि न कंदा हुआ। जेको बि कमु कंदा हुआ त इहो ईअं इहा दिलि में हूंदी आहिनि त अल्लाह राज़ी थिए, भल दुनिया वारनि जी असांखे परवाह न आहे। बर सूरत हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी जी लिखनि था त जॾहिं ख़त लिखंदो त ख़त जे हेठां लिखंदो अहकरुल अनाम, इन जी माना आहे त मख़लूक में सभ खां वधीक हक़ीर। ऐं मौलाना हुसैन अहमद मदनी लिखंदो हो त नंगे असलाफ यानी असलाफ खे शर्माईंदड़। ऐं उन खां पोइ शाह वलीउल्लाह लिखंदो हो त फ़क़ीर वलीउल्लाह फ़क़ीर। ऐं मौलाना महमूद अल हसन लिखंदो हो त बंदाए महमूद यानी अल्लाह जो बानो महमूद। यानी इहो पंहिंजो पाण खे ईअं सम्झो त रियाकारीअ खां बचाइण जी तमामु कोशिशि कंदा हुआ ऐं इहो चवंदा हुआ त अल्लाह तबारक व ताला राज़ी थिए, बाक़ी असांखे जेको आहे सो निमाइश जी या उन खां अलावा रियाकारीअ जी का बि ज़रूरत न आहे, छो त इन जो को बि फ़ाइदो न आहे, रहंदो वबाल आहे। बहर सूरत अल्लाह तबारक व ताला बचाए। जेको बि मतिलबु जेके बि मुनाफ़िक़ इहो भाइनि था त उहे अज़ाब खां बची वेंदा, अल्लाह साईं फरमाए थो त उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह जी आहे। यानी अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त हीउ जेको लिकाइनि था, हक़ खे लिकाइनि था या पंहिंजे इन चंद ॾींहंनि जे इन मराहतुनि खे हासिलु करण लाइ, वॾनि उहिदनि खे हासिलु करण लाइ हक़ खे लिकाइनि था, त अल्लाह साईं फरमाए थो त हक़ीक़ी बादशाही त अल्लाह जी आहे। अता की हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े जेके बि वॾनि उहिदनि ते हूंदा, बादशाह वुज़रा जेके बि वॾनि उहिदनि ते हूंदा, उहे अफ़सोस कंदा त काश की असांखे इहे वॾा उहिदा न मिलनि हा, छो त वॾनि उहिदनि जी बि वॾी पकड़ आहे, वॾनि उहिदनि जी वॾी पकड़ आहे, वॾो पुछाणो आहे। हा, बाक़ी जिन इंसाफ़ कयो ऐं ईमान ते रहिया उन्हनि जे लाइ वॾो अजुर आहे। बाक़ी जिन पंहिंजो इन हक़ खे न निभायो त उन वक़्तु चवंदा त हलक अन्नी सुल्तानिया, इन बादशाही असांखे हलाक करे छॾियो। काॾे वई सिक्योरिटी, काॾे वई पुलिस, काॾे विया वुज़रा, काॾे विया ख़ुशामद करण वारा, सभु कुझु विछड़ी वेंदनि। बहर सूरत अल्लाह साईं फरमाए थो त वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। दुआ अल्लाह साईं तव्हां असां क़ुर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।